नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर महमद नवाज सोहू ٿرپارڪر ज़िले में 21 खां 25 सैप्टम्बर 2020 ताईं थींदड़ पोलियो मुहिम जे इंतज़ामनि जे हवाले सां दरबार हाल मिठी में गॾिजाणी करे रहियो आहे। पोलियो मुहिम दौरान 2,43,820 पैदाइश खां 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पियारण जो टारगेट मुक़ररु कयो वियो, जंहिं जे लाइ 858 मोबाइल टीमूं ऐं 73% टीमूं, 96 ट्रांजिस्टर पॉइंट्स ऐं 73 UCMOs ऐं 213 एरिया इंचार्ज, 13 TTSP, 3 UCPOs ऐं 643 लेडीज़ हेल्थ वर्कर पोलियो मुहिम में कमु कंदियूं आहिनि। चयो आहे त पोलियो मुहिम खे गॾियल सहकार सां ई शिकस्त ॾेई सघिजे थो, छाकाणि त हू असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल सां साड़ियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।